Studios. You are watching 4 PM Bulletin. आदमशुमारी 2017 में सिंध जे घराणनि में भातियुनि जो अंगु घटि ॾेखारण जो इंकशाफ। पार्लियामानी कमेटी में पेश कयल दस्तावेज़नि में खैरपुर ऐं कंबर शदात कोट में तादाद सभ खां घटि ज़ाहिर। दस्तावेज़नि में इंकशाफ कयो वियो आहे त साल 2014 में मल्टीपल इंडिकेटर क्लस्टर सर्विल में सिंध जे घराणनि जो जेको अंगु ॾेखारियो वियो उहो साल 2017 जी आदमशुमारी में वधण बजाए घटि ज़ाहिर कयो वियो। खैरपुर में 2014 जी सर्वे में घराणनि में भातियुनि जो तादाद 8.6 ॾेखारियो वियो हो। 3 सालनि खां पोइ इहो तादाद घटाए 5.8 ॾेखारियो वियो। कंबर शदात कोट ज़िले में घराणनि जे साइज़ खे 8.7 ज़ाहिर कयो वियो, जंहिंखे 2017 जी आदमशुमारी में घटाए 2.7 ॾेखारियो वियो। सखर ज़िले में ज़ाहिर थियल एवरेज घराणे जी साइज़ घटाए 5.7 भाती ॾेखारिया विया। हैदराबाद में 1.9 ऐं ॼामशोरो में भातियुनि जो 1.5 अंग घटायो वियो। दस्तावेज़नि में कराची, दादू, कशमोर, कनकोट, जैकबाद, लाड़काणो, शिकारपुर, नवाबशाह, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट ज़िले सूदो समूरी सिंध में घराणनि जे भातियुनि जो अंग घटि ज़ाहिर करण जो इंकशाफ। उणिवीह सौ 98 जी आदमशुमारी तहत मकानी चूंडूं नथा कराए सघूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल तरफ़ां आदमशुमारी जे नतीजनि जी मंज़ूरी ॾियण बाद हदबंदियूं करायूं वेंदियूं। उन खां पोइ कानून मूजिबि 120 ॾींहनि में सिंध अंदरि बल्दियाती चूंडूं कराए सघजनि थियूं। भान सईदाबाद ऐं सेवण जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर तरफ़ां लाहौर में मोटरवे ते औरत सां ज़्यादती वारे वाक़े जी मुज़म्मत। लाहौर में मोटरवे ते औरत सां लॼालुट वारो केस ड्रामाई रुख इख्तियार करे वियो। मुख्य जवाबदार आबिद अली जो साथी वकारुल हसन CIA मॉडल टाउन आॾो पाण पेश। ज़रियनि मौजिबि वकारुल हसन पुलिस आॾो औरत सां लॼालुट वारो इल्ज़ाम मञण खां इनकार कंदे चयो आहे त जवाबदार आबिद अली सां ॿियनि ॾोहनि में साथी रहियो आहियां, पर औरत सां ज़्यादती वारे वाक़े में मुलविस न आहियां। पंजाब सरकार मोटरवे ते ॿारनि आॾो औरत सां लॼालुट वारे केस में वकारुल हसन खे मरकज़ी जवाबदार आबिद अली जो साथी ॼाणायो हो। वकारुल हसन पंजाब जे शेखोपुरा वारे इलाइक़े जो रहवासी आहे। पंजाब पुलिस केस जे मुख्य जवाबदार आबिद अली जे भाउ आसिफ खे बि गिरफ़्तार करे वरितो। IG पंजाब जो चवणु आहे त पुलिस जवाबदार आबिद अली जे वेझो पहुची वई हुई, पर घर ते छापो हणण खां अॻु जवाबदार पंहिंजी घरवारी सूदो फ़रार थी वियो। पंजाब जे सुसमाव वारे वज़ीर फ़याज़ुल हसन चौहान जवाबदार वकारुल हसन तरफ़ां ॾोह मञण खां इनकार करण ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त हर जवाबदार ॾोह मञण खां इनकार कंदो आहे। मोटरवे लॼालुट केस में पुलिस जदीद तरीक़े सां जांच कई ऐं जवाबदारनि जा मोबाइल फ़ोन्स ट्रेस कया विया। मफ़रूज़नि जी बुनियाद ते जवाबदारनि जी सुञाणप नाहे थी। पुलिस छापा हणी रही आहे। हाणे जवाबदार भॼी नथा सघनि। जांच दौरान खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं मिलियूं जिन खे मीडिया ते शेयर नथो करे सघिजे। कराची में 2 ॾींहनि जे वक़्फ़े खां पोइ हिकु ॿी इमारत मलबे जे ढेर में तब्दील। लियारी जी बिहार कॉलोनी में रिहाइशी इमारत टही पट पइजी वई। रेस्क्यू टीम्स हिकु औरत सूदो 2 ॼणनि जा लाश कढी वरिता। 10 खां वधीक ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रेस्क्यू टीम्स जो चवणु आहे त गुतियल आबादी हुजण सबबि रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं पेश आयूं।
DC साउथ जो चवणु आहे त 10 भेरा इमारत ख़ाली कराई वई, पोइ बि इमारत जे मालिक किराए ते माण्हू विहारिया। पट पइजी वियल इमारत जे मालिक ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ताज़नि बरसातुनि बाद जेके इमारतूं कमज़ोर थियूं आहिनि उन्हनि जी सर्वे कई पई वञे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल चीफ सेक्रेटरी सिंध खां वाक़े जी रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी नाअहली सबबि कराची जा शहरी महफ़ूज़ न रहिया आहिनि। 2 ॾींहनि खां पोइ कोरंगी 2 ॾींहं अॻु कोरंगी में बि 5 माड़ इमारत किरण जे नतीजे में हिक ई कुटुंब जा 3 भाती फौत थिया हुआ। कराची में इमारतूं ढहण जे वाक़िअनि में तेज़ी बावजूद सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ज़बून हाल इमारतूं ख़ाली कराइण में नाकाम। अथॉरिटी तरफ़ां सिंध हुकूमत हवाले कयल रिपोर्ट में कराची अंदरि 240 इमारतुनि खे ज़बून हाल करार ॾियण जो इंकशाफ। नोटिस जारी थियण बावजूद इमारतूं ख़ाली कराइण लाइ के बि उपाव न वरिता विया। रिपोर्ट में चयो वियो आहे त ओल्ड सिटी एरिया में केतिरियूं ई इमारतूं रिहाइश जे क़ाबिल न आहिनि। आई चंद्रगढ़ रोड, मीठा दर, खारा दर, क्यामाड़ी ऐं लियारी में बि केतिरनि ई इमारतुनि जी हालत ख़राब आहे। नैब हथां गिरफ़्तार थियण बाद लाहौर जे कोट लखपत जेल में कैद हमज़ा शहबाज कोरोना वायरस जो शिकार। नवाज़ लीग जी मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब पंजाब असेंबली जे ऑपोज़िशन लीडर खे कोरोना जी तस्दीक कंदे चयो आहे त हमज़ा शहबाज 3 ॾींहनि खां बुखार में मुब्तला आहे। इलाज में लापरवाही थियण जी सूरत में हमज़ा शहबाज जी हालत वधीक ख़राब थी सघे थी। खेसि जेल मां इस्पताल मुंतक़िल करण लाइ हंगामी बुनियादुनि ते कानूनी घुर्जूं पूरियूं कयूं वञनि। नवाज़ लीग जे सदर शहबाज शरीफ़ पुट जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ जी अपील कंदे चयो आहे त हमज़ा शहबाज खे जेल में कोरोना थियो आहे। मुशर्रफ खां पोइ हू नैब न्याज़ी गठजोड़ जे इंतकाम खे साबित क़दमीअ सां मुंहुं ॾेई रहियो आहे। घोटकी में क़त्ल थियल फ़ौजी जवान हाशिम बुलो जे क़त्ल वारे मामले नओं रुख़ इख़्तियार करे वरितो। ॻोठ दोस्त मोहम्मद बुलो में सुबुह साण हथियारबंद घर जी छत ते चढ़ी अंधाधुंध फायरिंग कई ऐं नौजवान हाशिम बुलो खे क़त्ल करे छॾियो। पुलिस अस्पताल में पोस्टमार्टम कराइण बाद लाश वारसनि हवाले कयो। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल नौजवान जी घरवारी गुज़िरियल ॾींहुं मुड़ुस सां झेड़ो करण बाद पंहिंजे माइटनि जे घर हली वई हुई। शुरूआती जांच में लॻे थो त नौजवान खे संदसि घरवारी जे के माइट क़त्ल कयो आहे। मुतासिरनि तरफ़ां केस दाख़िल थियण बाद कार्रवाई खे अॻिते वधायो वेंदो। मक़तूल नौजवान मलीर में ड्यूटी कंदो हो ऐं कुझु ॾींहं अॻु मोकल ते ॻोठ वियो हो। बड़ो जो आया था कराची, वहाँ दावत खाने जुम्मे का दिन था, वो नमाज़ पढ़ने गया तो भाई हो रहा था तो पुलिस एहलकार आए, वो बाहर उसको चौथी सफ में से निकाल के बोले तुम ताजू हो। उसने बोला मैं ताजू नहीं हूँ, मैं फैसला बड़ो हूँ। फिर भी NIC दिखाया, हर चीज़ दिखाया, फिर उसको बाहर ले गए। बाहर ले जाके फिर उसने गोलियाँ चला दी उसकी टांगों में गोलियाँ चला के फिर आगे उसको घसीटते ले गए रस्सी बांध के। कराची पुलिस तरफ़ां लाड़काणो वासी नौजवान फैसल अबड़ो के मुंशियात फरोश ताजू अबड़ो ॼाणाए मारण जो इंकशाफ। न्यू कराची के इंडस्ट्रियल एरिया में मुक़ाबलो ॼाणाए मारल ताजू अबड़ो की फैसल अबड़ो तौर सुञाणप थी। नौजवान के चाचे मुमताज़ ऐं ॿियनि वारसनि पुलिस की दावा के रद्द कंदे चयो आहे त फैसल नूर ॻोठ में नमाज़ पढ़ी रहियो हो त पुलिस खेसि सफ़ मां कढी ॿाहिरि वठी वई, जंहिं बाद खेसि गोलियुनि जो खाज बणायो वियो। फैसल जी कुछ महीना अॻु शादी थी हुई ऐं गुज़िरियल हफ़्ते ज़ाल खे घुमाइण लाइ कराची वठी आयो हो। पुलिस तरफ़ां जारी कयल क्रिमिनल रिकॉर्ड में फैसल ऐं संदसि घर भातियुनि ते 39 केस दाख़िल हुजण जी दावा कंदे चयो वियो आहे त सरताज उर्फ़ ताजू ते 12 केस दाख़िल हुआ ऐं हू पहिरीं बि 5 भेरा गिरफ़्तार थियो। कंडियारो में क़त्ल थियल तालीम खाते जे मुलाज़िम ज़िया सहतो जे केस में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कराची में मुज़ाहिरो। मक़तूल जे वारसनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि तरफ़ां एहतजाज दौरान पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणिजी केस खे लोहण जा सांभा करे रही आहे।
तंहिं करे 2 हफ़्ता गुज़रण बावजूद केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। मुज़ाहिरीन तरफ़ां आला इख़्तियारनि खां नोटिस वठी तालीम खाते जे मुलाज़िम जो क़त्ल केस लोण खां बचाइण ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कराइण जो मुतालबो। सिंधु दरिया में ॿोॾि जे वहकरनि में लाथ अचण जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि सिंधु जो मथां वहकिरो 2,67,417 क्यूसिक ऐं हेठां वहकिरो 2,35,467 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वहकिरो 3,90,910 ऐं हेठां वहकिरो 3,47,780 क्यूसिक थी वियो। कोटड़ी बैराज वटि दरियाई वहकरनि में वाध जारी। कोटड़ी बैराज वटि सिंधु जो मथां वहकिरो 2,54,407 क्यूसिक ऐं हेठां वहकिरो 2,44,447 क्यूसिक रिकॉर्ड। ॼाम शोरो ज़िले जे इलाइक़े आमरी पुल भरिसां सिम नाले खे 200 फुट घारो पइजी वियो। पाणी सवे एकड़नि ते पोखियल फसल खे ॿोड़े छॾियो। आपाशी अमले जी रिवायती सुस्तीअ सबबि 10 खां वधीक ॻोठ ॿुॾण जो ख़दशो। कचे वासी घर ख़ाली करे लॾपलाण करण ते मजबूर। रहवासियुनि जो चवणु आहे त घारनि जो वक़्त सिर इतला ॾियण बावजूद बि आपाशी अमलो न पहुतो। हू पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जी कोशिशूं करे रहिया आहिनि। नवकोट भरिसां LBOD खे RD 286 ऐं 287 वटि लॻल घारनि जा राङा जारी। आपाशी अमलो 13 ॾींहं गुज़रण बावजूद बि LBOD खे 150 ऐं 350 फुट जा लॻल 2 घारा ॿधण में नाकाम। घारनि जो पाणी 2 हफ़्तनि खां नवकोट जी 4 कॉलोनीज़ में बीठल। इंतज़ामिया थर जे बैराजी इलाइक़नि मां बि बरसाति ऐं घारनि जो पाणी निकाल करण में नाकाम। ढोरे में चाड़ बाद नवकोट जो उमरकोट कुंदरी ऐं पिंगरियो सां 5 ॾींहंनि खां ज़मीनी राब्तो बि काटा। ट्रैफ़िक बहाल न थी सघी। काज़ी अहमद भरिसां सिंधु दरिया में चाड़ बाद पाणी ज़मींदारी बंदि टोड़े वधीक ॻोठ ॿोड़े छॾिया। कचे में केतिरा ई ॻोठ दरियाई पाणी हेठि अचण बाद सभई ख़ानदाननि जी लॾपलाण। पाणी जे घेरे हेठि आयल घरनि में केतिरा ई ख़ानदान अञा ताईं फाथल। सिंधुअ जा वहकिरा आमरी पुल सां टकराइजण बाद वापसि मथांई वारनि इलाइक़नि में काहे पिया। इंतज़ामिया कचे में फाथल माण्हुनि खे पके ते मुंतक़िल करण लाइ के उपाउ न वरिता। नवाब वली मोहम्मद भरिसां सिंधुअ में चाड़ जे नतीजे में खटियाण ढंढ खे ॻोठाणनि तरफ़ां ॾिनल ज़मींदारी बंदि बि टुटी पियो। पाणी सवे एकड़नि ते बीठल फसल ॿोड़ बाद 10 खां वधीक ॻोठनि में दाख़िल। ज़मींदारी बंदि टुटण सबबि केतिरनि ई ॻोठनि जो पाण में ज़मीनी राब्तो काटा। इंतज़ामिया पाणीअ जे घेरे में आयल ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ उपाउ न वरिता। मुतासिरनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत लॾपलाण जारी। इंतज़ामिया सियासी बुनियादनि ते मनपसंद माण्हुनि खे इमदाद ॾेई रही आहे। मीरपुर ख़ास में बरसाति ऐं घारनि जा मुतासिर रस्तनि ते निकिरी आया। गामा स्टेडियम अॻियां मेन रोड ते औरतुनि ऐं ॿारनि सूदो एहतजाज कंदड़ मुतासिरनि तरफ़ां इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुतासिरनि राशन ऐं पीअण जे पाणी सूदो ते बि इमदाद ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त इंतज़ामिया हक़ीक़ी मुतासिरनि खे का बि इमदाद न पई ॾिए। जॾहिं मुतासिर इमदाद लाइ हुकूमती अमलदारनि ॾे वञनि था त खेनि लठियूं हणी वापसि मोटायो वञे थो। हैदराबाद जे गंजे टक्कर वारे इलाइक़े में तलाउ में विझण दौरान नौजवान ॿुॾी फ़ौत। दोस्तनि ऐं इलाइक़े वासियुनि गॾियल कोशिशुनि सां नौजवान तैयब जो लाश कढी वरितो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त OGTCL तरफ़ां ठाहियल तलाउनि में पाणी जी सतह वधी वई आहे। इंतज़ामी लापरवाही सबबि 1 हफ़्ते दौरान ॿुॾी फ़ौत थियण जो ही ॿियो वाक़ियो पेश आयो आहे। नवाबशाह जे इलाइक़े काज़ी अहमद भरिसां ॻोठ पबजो भरिसां नींगर खे मुबैना तौर बदफ़ेली जो निशानो बणाइण बाद घुटा ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ। 13 वरहनि जे नींगर रबनवाज़ खोसो जो लाश घर भरिसां हथ। नींगर जे वारसनि जो चवणु आहे त रबनवाज़ सारियुनि जे फसल ते झार हकलण लाइ वियो हो। सॼी राति घर वापसि न आयो त संदसि ॻोल्हा कई। सुबुह जो नींगर जो लाश हथ आयो। नींगर जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले।
पुलिस जो चवणु आहे त नींगर जो लाश हथ अचण वारे वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि में जांच कई पई वञे। मुतासिर धुर केस दाख़िल कराईंदे चयो आहे त जांच ऐं कार्रवाई खे अॻिते वधायो वेंदो। कनकोट शहर के मदरसा पाड़े में नींगरी राबिया के अगवा करने की कोशिश नाकाम। मोटरसाइकिल सवार जवाबदार मदद अली शेख नींगरी के अगवा करने की कोशिश कर रहे हो तो इलाइके वासन खेसि रोके वरितो। इलाइके वासन जवाबदार के सोगो कयो। मार कुट बाद पुलिस हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़े के हवाले से जवाबदार खां जांच कई पई वञे। नींगरी के वारसनि तरफां केस दाख़िल कराइण बाद कार्रवाई अॻिते वधाई वेंदी। नामियारो ख़तीब ऐं ज़ाकिर अलामा ज़मीर अख्तर नक़वी दिल जो दौरो पवण के नतीजे में लाडाणो करे वियो। अलामा ज़मीर अख्तर नक़वी के रात देर से कराची की निजी अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते संदसि दिल की धड़कन बंद थी वई। अलामा ज़मीर अख्तर नक़वी भारतीय शहर लखनऊ में पैदा थियो। हू ख़तीब हुजण सां गॾु शाइर भी हो ऐं शाइरी तोड़े मरसिया निगारी सूदो केतिरा ई किताब पिणु लिखिया। गवर्नर सिंध इमरान इस्माइल तरफां अलामा ज़मीर अख्तर नक़वी के लाडाणे ते अफ़सोस जो इज़हार। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स मां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं न ब्रेक खां।